आगा के मीरपुर माथिले में अहम खबर है। रेवेन्यू खाते में 49 नौकरियों लाइ 9,500 उम्मीदवारनि दरख्वास्तूं जमा करायूं आहिनि। ग्रेजुएट नौजवान नायब कासिद, माली, ड्राइवर, चौकीदार, बोर्ची ऐं सुपर जी नौकरियुनि लाइ दरख्वास्त ॾिनी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया DC ऑफिस में इंटरव्यू शुरू थी विया आहिनि। पहिरें मरहले में नायब कासिद जे इंटरव्यू लाइ 1000 उम्मीदवार पहुता आहिनि। 1 खां 4 ग्रेड जी नौकरियुनि लाइ शुरू कयल इंटरव्यू जो सिलसिलो 25 मार्च ताईं जारी रहंदो। तव्हांखे मीरपुर माथिले में आगाह कयूं पिया। रेवेन्यू खाते में 49 नौकरियुनि लाइ 9,500 उम्मीदवारनि दरख्वास्तूं जमा करायूं आहिनि। ग्रेजुएट नौजवाननि नायब कासिद, माली, ड्राइवर, चौकीदार, बोर्ची ऐं स्वीपर जी नौकरियुनि लाइ दरख्वास्तूं ॾिनियूं आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया DC ऑफिस में इंटरव्यू शुरू थी विया आहिनि। पहिरें मरहले में नायब कासिद जे इंटरव्यूज़ लाइ 1000 उम्मीदवार पहुता आहिनि। मीरपुर माथिले में तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। रेवेन्यू खाते में 49 नौकरियुनि लाइ 9,500 उम्मीदवारनि दरख्वास्तूं जमा करायूं आहिनि। राब्तो कयो आहे मीरपुर माथिले में लतीफ़ वसीम। लतीफ़, आगाह कजो, बेरोज़गार नौजवाननि पारां 49 नौकरियुनि लाइ 9,500 उम्मीदवारनि दरख्वास्तूं जमा करायूं आहिनि। छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, घोटकी ज़िले अंदर जेके बेरोज़गारी जो रेशो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। रेवेन्यू खाते अंदर टोटल 49 वैकेंसियूं हुयूं। उन वैकेंसियुनि ते 9,000 खां मथे नौजवाननि जेको दरख्वास्तूं ॾिनियूं, अप्लाई कयो। उन खां बाद इंटरव्यू DC ऑफिस में शुरू थिया आहिनि, जंहिंमें पहिरें मरहले में जेके नायब कासिद आहिनि उनमें 3,500 खां मथे जेके नौजवान आहिनि उहे इंटरव्यू ॾियनि पिया। अहिड़ी तरह उन्हनि में जेका तालीम आहे उहा BA, MA, MS ग्रेजुएट पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि जेके नायब कासिद में उहे उन्हनि अप्लाई कयो आहे। पर अहिड़ी तरह ये जेके इंटरव्यू आहिनि DC ऑफिस में शुरू थी चुका आहिनि। 9,500 खां मथे जेके नौजवान, पर वज़ीरनि वटि इहा बि ॼाण मिली आहे कि सिर्फ़ु खाना पूरी कई पई वञे कि जेके नौकरियूं आहिनि 49 नौकरियूं सियासी कोटा तहत जेका चूंडियल नुमाइंदनि मार्फत ई नौकरियूं मिलंदियूं। पर हिन वक़्तु जेका गर्मी बि आहे, कुपूसट बि आहे, केतिरा ई नौजवान जेके उहे इंटरव्यू ॾियनि पिया, केतिरा नौजवान मायूस थींदे बि नज़र अचनि पिया। त उनजो इहो बि चवणु आहे त असां नौकरी जे लाइ अप्लाई कयो आहे, पर ॾिसूं त असां सां इंसाफ़ थिए थो या। ठीकु आहे लतीफ़, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां ककण लाइ।